कहिड़े टाइम बाबा ईंदो, पैसड़ा ॾींदो, जंहिंमां अटो ऐं सब्जी वठी करे हू पंहिंजे बचड़नि जो पेट भरींदो। त अफ़सोस सां चवणो पए थो अॼोका जेके लीडर आहिनि ऐं मज़दूर जेके काफ़ी तादाद में फंड मुहैया कया वेंदा हुआ, उहे जेके मज़दूर लेबर जे नाले ते तंज़ीमूं ठाहे करे जेके उन्हनि जा अॻुवान आहिनि त उन्हनि पंहिंजा जेको आहे कराची ऐं मुख़्तलिफ़ वॾनि शहरनि में बंगला क़ाइमु कया, पर कंहिं मज़दूर खे हक़ु न ॾिनो। सो हुकूमत खे घुरिजे त मज़दूर जे लाइ अहिड़ो पैकेज कढनि जेको डायरेक्ट उनजे शिनाख्ती कार्ड ते वञे ऐं उनखे पंहिंजी उजरत ऐं जंहिं वटि उहो कमु कंदो आहे ऐं जंहिं वटि उहो मज़दूरी कंदो आहे त उनखे घुरिजे त उनजो अहसासु करे ऐं उनखे ओतिरो ॾिए जीअं हुनजे ॿिनि वेलनि जी मानी जो बंदोबस्तु थी सघे। हीअ महांगाई जो दौरु आहे ऐं हिन दौर में मज़दूरी जेके 2 खां 3 खां ज़्यादा से ज़्यादा 500